अस्सलाम वालेकुम। अॼु मां होम रेनोवेशन जे सिलसिले में आख़िरी वीडियो पोस्ट कंदसि। आज मैं होम रेनोवेशन के सिलसिले में ये आखिरी वीडियो बना रही हूँ। ये आप देख सकते हैं, स्टोर कंप्लीट हो गया है और उसका दरवाज़ा भी लग गया है। स्टोर मुकम्मल आहे, हुन जो दर भी लगी वियो आहे, काफ़ी कुशादो वॾो ऐं मुंहिंजी ज़रूरत जे मुताबिक़। बाक़ी हिते अञा लाइट लॻंदी, बोर्ड लॻल आहे, कंप्लीट ना है। बिजली जी पॉइंट हिते लॻंदी, बिजली की पॉइंट यहाँ लगेगी और स्टोर काफ़ी कुशादा और मेरी मर्ज़ी के मुताबिक बना हुआ है। और उसके अलावा ये बाहर भी यहाँ पे ये लाइट के लिए कनेक्शन दिया हुआ है। उसको अभी मज़दूरों ने बंद कर दिया था कॉटन डाल के, ताकि वो ख़राब ना हो सीमेंट से। तो ये छत हमारी कंप्लीट है और मज़दूर अपने हिसाब से सफाई करके जा चुके हैं। अभी हम चलेंगे नीचे। मज़दूर पंहिंजे हिसाब से सफाई करे विया आहिनि, पर मुंहिंजे हिसाब सां अञा हिनखे असां साफ़ कंदासीं। हाणे हेठि हलूं था, ॾिसूं था त हेठि छा छा कमु थियो आहे। स्टोर जो दरवाज़ो बाकी पेंट थियणो है, अभी पेंटिंग का काम बाकी है। स्टोर रूम का दरवाज़ा पेंट होगा। किचन ऑलमोस्ट कंप्लीट आ, ये तव्हां लुक ॾिसी सघो था। ये है मेरा नया किचन। ही तकरीबन कंप्लीट आ, बस इनमें थोड़ी घणी का कमी वेशी का फिनिशिंग रहियल आहे। जीअं हिते लाइट जो पॉइंट अञा हिते बोर्ड लॻंदो ऐं उन खां अलावा अंदरि अञा हिन में खाना लॻंदा ऐं कुझु थोरी घणी ॿी फिनिशिंग भी हिनजी रहियल आहे, जेका अॼु इंशाल्लाह कंप्लीट थी वेंदी। ऐं अॼु हीअ मां आख़िरी वीडियो होम रेनोवेशन जे सिलसिले में ठाहियां पई ऐं इन खां पोइ कुझु अरसो ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे सेट थियण में लॻंदो ऐं पोइ इंशाल्लाह नेक्स्ट जेके बि वीडियोज़ ईंदियूं घर जे सिलसिले में उहे होम डेकोरेशन जूं हूंदियूं। हिन में अञा नलको न लॻो आहे, प्लम्बर जो कमु बाक़ी आहे ऐं इलेक्ट्रीशियन जो कुझु कमु बाक़ी आहे। हीअ मुंहिंजो ओवन जेका मां इलाही ॾींहंनि खां बेकिंग न कई आहे, त इंशाल्लाह उहा मुंहिंजी जेका आहे ख़्वाहिश पूरी थींदी। हिन में ही बॉटल रेक्स हणाया आहिनि। तकरीबन 1 साल से मैंने बेकिंग नहीं की है, क्योंकि हम 1 साल तक एक किराए के घर में रह रहे थे, तो वहाँ कोई तब्दीली नहीं हो रही थी, कर नहीं सकते थे। तो अब इंशाल्लाह मेरे ये सारे शौक़ फिर से पूरे होंगे। तो ही आहे मुंहिंजो किचन जेको ऑलमोस्ट कंप्लीट आहे ऐं थोरो हिते कमु रहियल आहे अञा। हिते हिकिड़ो डेकोरेशन जे लाइ हिकिड़ो बॉर्डर ईअं ई ईंदो जीअं हिन खे मथे लॻल आहे, इसी तरह का एक बॉर्डर अभी रहता है और यहाँ पे लाइट्स भी लगेंगी। ये कनेक्शन है, तो इसको अभी कंप्लीट होना आज बाकी है, आज इंशाल्लाह हो जाएगा। तो यह मुझी अॼु जी होम रेनोवेशन जे सिलसिले जी आख़िरी वीडियो आहे। इंशाल्लाह वरी होम डेकोरेशन जी वीडियोज़ में मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।